नाज़रीन हेडलाइन सवाल ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। मलीर मेमरगोड़ थाणे में तहरीक इंसाफ़ जे अॻुवान शहबाज़ गिल जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में खांगी चैनल जो हवालो ॾिनो वियो। केस में शहबाज़ गिल पारां आवाम खे बग़ावत लाइ उकसाइण, इंतिशार पखेड़ण ऐं नफ़रत पखेड़ण जा कलम शामिल कया विया आहिनि। केस में खांगी चैनल जे आला उहिदेदार प्रोग्राम एंकर खे बि नामज़द कयो वियो। केस सरकारी मतियत में दाख़िल कयो वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। मलीर मेमरगोड़ थाणे में तहरीक इंसाफ़ जे अॻुवान शहबाज़ गिल जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में खांगी चैनल जो हवालो ॾिनो वियो। केस में शहबाज़ गिल पारां आवाम खे बग़ावत लाइ उकसाइण, इंतिशार पखेड़ण ऐं नफ़रत पखेड़ण जा कलम शामिल कया विया। केस में खांगी चैनल जे आला उहिदेदार प्रोग्राम एंकर खे बि नामज़द कयो वियो। केस सरकारी मतियत में दाख़िल कयो वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। मलीर मेमरगोड़ थाणे में तहरीक इंसाफ़ जे अॻुवान शहबाज़ गिल जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में खांगी चैनल जो हवालो ॾिनो वियो। केस में शहबाज़ गिल पारां आवाम खे बग़ावत लाइ उकसाइण, इंतिशार पखेड़ण ऐं नफ़रत पखेड़ण जा कलम शामिल कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सज्जाद अली छजड़ो खां। जी सज्जाद, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदा त मेमनगोड़ थाणे जे अंदरि जेको मलीर जो हिसो आहे तहरीक इंसाफ़ जे अॻुवान शहबाज़ जे ख़िलाफ़ जेको आहे केस दाख़िल कयो आहे। सरकारी मुदत में केस दाख़िल थियो आहे। निजी टीवी चैनल जे हिकु जेको आहे प्रोग्राम एंकर पर्सन उनखे बि जेको आहे हिन में शामिल कयो आहे। ऐं जेको आहे केस में जेका एफ आई आर दाख़िल थी आहे उनमें उकसाइण, इंतिशार पखेड़ण ऐं नफ़रत पखेड़ण जा कलम शामिल कया विया आहिनि। केस जेको आहे सो उनजी जेका जांच ऑफिसर आहे उहो इशार लतीफ़ जो जेको SIO आहे मुस्तफ़ा बाजवा जेको आहे मुस्तफ़ा बाजवा उनखे मुक़ररु कयो आहे। जॾहिं त जेको आहे सो निजी टीवी चैनल जो जेको एंकर पर्सन आहे उनखे डिफेंस मां गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं जेको आहे वधीक जेको आहे FIR जांच पुलिस वारे जी। महिरबानी सज्जाद तफ़सील ॾियण जे लाइ।